उस्ताद शहनवाज़ हिते बीठो आहियां, छा को मसलो थी पिया रोड ते बीठो आहियां। मसले जी ॻाल्हि नाहे, हे मां वॾो कुझु लिखियो आहे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ। तूं मां सां दोस्त गॾु पी, जेके माण्हू ईंदा न उन्हनि खे मां बेवकूफ़ बणाईंदुमि। बी तूं रंग ॾिसो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्त छा हाल आहे? खैर अच्छा उस्ताद लिखियल पढ़ियल आहे? हाँ वो खैर है। दोस्त हे त ॿुधाए छा लिखियल आहे? हे लिखियल आहे उस्ताद मां वॾो लूसी आहियां। इहो नथी लिखियल अलाह जो कसम आहे, इहो नथी लिखियल। वीरा पढ़ी ॿुधाए। अरे खिले छो तो इहो ई त लिखियल आहे मां वॾो लूसी आहियां। अरे दोस्त नाहे लिखियल दोस्त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्त लिखियल पढ़ियल आहे? हे त पढ़ी ॿुधाए छा लिखियल आहे? हे मां वॾो लूसी आहियां। नाहे दोस्त वीरा पढ़ दोस्त। यार खिलो छो इहो जो लिखियल आहे मां वॾो लूसी आहियां। इहो नथी दोस्त लिखियल। दोस्त इहो नथी लिखियल। ओ यार मोजो अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह खैर ताई उस्ताद रस्ते ते बीठो देगियूं पचाइण आयो आहे छा? बस अल्लाह जी मेहरबानी आहे, लॉकडाउन लॻो पियो आहे, ईअं दोस्तनि सां बिछा अल्लाह तो के आंदो पियो ख़ैर आहे। लिखियल पढ़ियल आहे सिधो जो वॾो अदाकार आहे, मां ॿुधो आहे वॾो अदाकार। अदाकार माण्हू पढ़ियल लिखियल त आहियूं न। ओ दोस्त हे त ॿुधाए छा लिखियल आहे? हे हा अरे बि मसलो आहे, असां एतिरियूं कहाणियूं पढ़ी फिटी कयूंसीं, हे बि को मसलो आहे। हा ॿुधाए। हे लिखियल आहे हा हाणे सम्झी वियुमि मां। हा। हे लिखियल आहे तूं वॾो लूसी आहे। नथी दोस्त इहो लिखियल न आहे दोस्त। शीअं वीरा पढ़ अलाह खे ॾिस। अबा इहो ई लिखियल आहे न, हे ॾिस न चेस सिधी लाइन आहे न तूं वॾो लूसी आहे। न दोस्त इहो नथी लिखियल, मां पढ़ी ॿुधायां छा लिखियल हा आहे। तूं पढ़ी ॿुधाए। हा ॾिसजांइ हाणे ॿुधजांइ शीअं हे लिखियल आहे मां वॾो लूसी आहियां। हा बस हाणे पढ़ी ने कीअं बेवकूफ़ करे थो माण्हुनि खे चरियाऊं मथां। हे जेको लिखियल आहे तूं ईअं ई आहे तॾहिं हिते बीठो आहे। काॾे वेंदे शीअं रखियल आहे ते मल करे वञे ॿिए चकर ईंदे न काॾे वेंदे। उस्ताद तूं ॿियनि खे बेवकूफ़ करे पियो, अॼु हे तोखे बेवकूफ़ करे। यार सिंध जो अदाकार आहे, मनियल आहे, चुटियल आहे, पोइ हाणे इन्हनि जॻहियूं त असां बेवकूफ़ थींदासीं न।